दोस्तों साथियों असांखे रियासती इदारा ऐं पुलिस जी रुकावटनि जे बावजूद बि असां GM सैयद सचा पैरोकार असां पंहिंजी मंज़िल तक पहुची वियासीं। कीअं पहुतासीं उहा सभु असांखे ख़बर आहे, पर हाणे असांजी रैली सिंध मां खबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे, सिंध मां खबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे असीं छा घुरूं था, पंहिंजनि जी घुरूं था, तूं कीअं न ॾींदे आ हक़ असांजो, तुंहिंजो देश मुंहिंजो देश। सिंध सभा सिंध तहरीक तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब खां निकितल टियों ॾींहं जो काफ़िलो जेके विच में केतिरियूं बि रुकावटूं आयूं असांखे वापसि मोटायो वियो, पर हीअ असीं रहबर जा सचा सिपाही असां भिटशाह पहुची विया आहियूं लतीफ़ खे दाह ॾियण। त लतीफ़ साईं असांजी सिंध में ही रियासती दलाल पंजाबी मुहाजिर जिए सैयद जिए सिंध आज़ादी 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 बंदि कयो बंदि कयो सिंध बेगुनाह थी, 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 सिंध बेगुनाह थी। दोस्तों ही असांजो काफ़िलो आख़िर भिटशाह ताईं पहुची वियो, विच में केतिरियूं बि रुकावटूं हुन जे बावजूद बि असां हाणे प्रेस क्लब भिटशाह ते पहुची वियासीं। प्रेस क्लब किथे आहे? साम्हूं भिटाई नगरी आख़िर असां पहुची वियासीं। केतिरनि रुकावटनि जे बावजूद बि जीअं सिंध तहरीक जो पैदल मार्च हाणे मां घुराईंदुसि जीअं सिंध तहरीक जे मरकज़ी वाइस चेयरमैन खे अनवर बुर्दी खे त अची तव्हां सां मुखातिब थी। अनवर बुर्दी तुंहिंजो देश मुंहिंजो देश, सिंधु देश सिंधु देश, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर, GM सैयद GM सैयद। दोस्तों ऐं साथियो, रहबर तुंहिंजे राहुनि में नज़रुनि खे झुकाए हलियासीं, मिटी तुंहिंजे सन जी सा माथे लाइ हलियासीं। सिंध जा के दुश्मन हीअं चवनि था सिंध खे सिंधु देश न चयो, असीं दीवाना हिन धरतीअ जा दस्तूर बणाए हलियासीं। जीअं त हीअ असांजो पैदल मार्च हैदराबाद खां जुमे जे ॾींहुं 13 तारीख़ ते पैदल मार्च निकितो। अॼु असीं पंहिंजो दाह जी कसा खणी हिट धणी ते अची पहुता आहियूं। रस्ते में मटियारी ज़िले जी इंतज़ामिया ऐं पुलिस SSP खे सुबुह जो खैबर में असांखे रोकी ऐं असांजे कारकुननि ॿिनि खे गिरफ़्तार कयो ऐं लाउड स्पीकर उहे पुलिस वारा थाणे खैबर थाणे खां ओरियां जेको चौकी आहे ख़ासि कयल स्टाफ वटि उहे असांजो खणी विया ऐं असांजो सुज़ुकीअ ड्राइवर खे ॿधी विया ऐं उन खां पोइ असां 2 कारकुन ज़ख़्मी कयूं जेके खैबर अस्पताल में आहिनि ऐं उहे पटियूं वग़ैरह कराए उहे घर विया आहिनि। ऐं उन खां पोइ असांजो जेको झंडा हुया सामान हुया ऐं हिकिड़ी मुंहिंजी नोकिया मोबाइल उहे खणी विया ऐं ॿियो मुंहिंजे दोस्त जी मोबाइल नोकिया हुई उहे खणी विया ऐं असांजे मथां तशदुद कयूं। असां गाॾियुनि में चढ़ी हितां खां अची वरी पंधु शुरू करे भिट धणी खे अची दाह पंज ॾिनी आहे ऐं असीं जीअं सिंध तहरीक जे तरफ़ां अॼु ही पैदल मार्च जेका खणी भिट धणी ते पहुता आहियूं। ही पैदल लांग मार्च सिर्फ़ चाचा अयूब कांधड़ो, मोहन मेंघवाड़, फज़ीला सरकी, प्रिया कुमारी ऐं इंसाफ़ दायो पठान ज़ोरानी समेत जेके लातदाद क़ौमी कारकुन गुम आहिनि ऐं उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो खणी
उहा दाह रियासत जी खणी अॼु भिट धणी ते पहुता आहियूं। असां वस वारनि खां ऐं अक़वाम मुतहिदा इंसानियत कनि खां अपील था करियूं तो नोटिस वठी हितां जे फोर्स ते दबाव विझी असांजे प्यारनि जे आज़ादी में असांजी मदद कनि। ॿी ॻाल्हि, शहीद नसरुल्लाह गॾाणी खे बेदर्दी सां शहीद कयो, जान मोहम्मद महर सहाफ़ी बेबाक खे बेदर्दी सां शहीद कयो। असां उन्हनि जी आज़ादी जो बि मुतालबो करियूं था। हींअर असीं पुरअमन तरीक़े सां भिटाई जी ज़ियारत करे वरी असीं पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना थींदासीं। हीउ प्यादल लॉन्ग मार्च खे तमामु घणो पुलिस मटियारी ज़िले जे इंतिज़ामिया तंग कयो ऐं असांजे मथां तशदुद कयो, असांखे हरासमेंट कयूं। सुबुह असांजी रस्ता रोकियूं जेका फेसबुक ते वीडियो बि हलनि पिया। असां GSM तहरीक जे तरफ़ां इन शइ जी मुज़ामत कयूं था। हाणे असां पंहिंजे प्यादल लॉन्ग मार्च भिट धणी जे असासे में हिन एहतियात में असीं ख़तमु करे भिट धणी खां दुआ घुरूं था त असांजे क़ौमी कारकुन शल आज़ाद थियनि, असांजी उन्हनि जी आज़ादी मुतालबो कयूं था। लतीफ़ तोखे दां अथई सिंध बेगुनाह अथई, लतीफ़ तोखे दां अथई सिंध साथियो, प्यादल मार्च जा पांधीअड़ो पाण खे जस हुजे जेके हज़ारे रुकावटूं टोड़े ऐं साईं GM सैयद सचा पैरोकार आहियूं। ही छा पे सोचियो रियासत त हितां मोटी वेंदा, असां उन्हनि खे मोटाईंदासीं त भाड़िया मोटी ईंदा न। असांजो मक़सदु जेको हो भिटाई ते पहुचण जी दाह भिटाई खे ॾियणी हुई। अॼु उहे भिटाई जी नगरी पहुची विया आहियूं ऐं रियासत जे लाइ नाकामी आहे। ही पुलिस मटियारी पुलिस इंतिज़ामिया जी नाकामी आहे। असां पुरअमन ते असांजो मार्च हुयो, न असां वटि का हथियार हुआ न असांजा मिसिंग पर्सन जेकी तस्वीरूं हुयूं जेको हिन रियासत टाचे सालनि में क़ैद आहिनि। मासूम प्रिया कुमार जी तस्वीर हुई जेका केतिरनि सालनि खां ई शाह खंबे गुम करे छॾियो अथनि। असां उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो खणी हिते भिटशाह आयासीं पे त विच में असांजा कई वाक़िया बि थिया जेके अफ़गानी पछाण ही क़ौमी झंडो ॾिसी असांजे मथां टैंकर चाढ़ियो पे, जंहिंमें हिकु ॿ दोस्त सफ़ा बची बि चुका हुआ क्रासिंग में। ऐं हुन खां पोइ अॼु जेको टियों ॾींहुं जेको असां खैबर मां निकितासीं त विच में अची किथे रेस्ट मिली चांहि पे पीतीसीं त हुते रियासती एजेंसी जा दलाल असांखे चयो तव्हां हिते न वियो, हितां निकिरो। ऐं हुन खां पोइ जॾहिं असां थोरो अॻिते वधियासीं त रियासती इदारे जा दलाल हुते बीठा हुया जिते 20 खां 25 मोबाइलूं ऐं हुन जे हथ लाठी चार्ज बि हुआ। असां घटि में घटि 10 ॼणा हुयासीं। हाणे 10 ॼणनि मां बि हेॾा ख़ौफ़ज़दा आहिनि त हू आख़िर हीअ ख़ौफ़ज़दा साईं GM सैयद जे नज़रिए सां ख़ौफ़ज़दा आहिनि। हे असांखे छा बि कनि साईं GM सैयद जो नज़रियो असांखां नथा ख़तमु करे सघनि। ॾिसो असीं सॼी सिंध ॾिसे असां पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वियासीं। हीअ रियासत नाकाम वई आहे। केतिरनि ई रुकावटनि जे बावजूदि असां भिटाई ते दाह खणी पहुची वियासीं ऐं इहा दाह भिटाई कंदासीं त हीअ पंहिंजी सिंध जे अंदरि हीअ धारिया ही पंजाबी ही पठाण जेके असां सिंधी क़ौम खे जीअण नथा ॾियनि, जीअं असांजे क़ौमी कारकुन खे खंभियो था वञनि। GSM घणा आया सिंध में नवा नादर शाह नायक तारीख़ में वेड़ सवाबी वाह मता सोची सा मता मोटी मागदा। ही जेको GSM तहरीक जो लॉन्ग मार्च हैदराबाद प्रेस क्लब खां निकितो हुयो उहो अॼु 3 ॾींहं हिते भिटाई अॾु पई दाह खणी आयो आहे। लतीफ़ तोखे दाह अथई सिंध बेगुनाह अथई। इन 3 ॾींहंनि जे अंदरि असां ते कल्ह बि हमिलो थियो खैबर में, वीगो चाढ़ण जी कोशिशि कई वई हितां जी एजेंसियुनि जे पारां ISI MI जे पारां। ऐं अॼु बि असांखे हिते हमिलो कयो वियो। पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु हुई, असां ते हमिलो कयूं, असां एका साउंड वग़ैरह खणी असांजूं मोबाइलूं खसियूं, असांजे ॿिनि कारकुननि खे ज़ख़्मी कयूं। असां उन बावजूद बि अॼु हिते मौजूदु आहियूं। इहा उन रियासत जी नाकामी आहे त असां अॼु हिते पंहिंजी मंज़िल पूरी कई। असां जेको मक़सदु खणी निकितासीं हैदराबाद प्रेस क्लब खां उहा दाह अॼु हिते अची पुॼाई आहे। लतीफ़ दां अथई सिंध बेगुनाह अथई, लतीफ़ तोखे दां अथई सिंध रैली ख़तमु कयो। GSM तहरीक पुरअमन तरीक़े सां सिंध मां खंबे गुम थियल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ हैदराबाद प्रेस क्लब पिया गुज़िरियल 3 ॾींहं खां सफ़र ऐं असांजा दोस्त जिन जा पेरनि में हीअं पथियूं थी चुका आहिनि सफ़र कंदा आया आहियूं। पर हिन मुल्क जे अंदरि सिंध पुलिस पंहिंजा हूंदे असां नौजवान सां ज़्यादती कंदी आई। जॾहिं असीं मटियारी जे ज़िले में दाख़िल थियासीं त मटियारी ज़िले जूं तरह तरह जूं असां ते जेको एक्सीडेंट हादसा करण जी कोशिशि कयूं, गाॾियूं चढ़ाइण जी कोशिशि कयूं। जॾहिं असीं हिन पंहिंजे ख़ासि कयल स्टाफ ते पहुतासीं त हिननि जा गुंडा नकाबपोश बंदूक बार जॾहिं असीं रेस्ट करे रहिया हुआसीं त असांजे मथां
अची लाठियूं चार्ज करण जी कोशिशि कई असांजूं माइक इको साउंड ऐं गाॾी असांजे दोस्तनि खे खंभनि जी कोशिशि कई वई जे तव्हीं वापसी न वेंदो त तव्हीं असांखे खंभे गुम करे छॾींदो असां तव्हांखे ॿुधायूं था जीअं संतारीख़ जे प्लेटफॉर्म तां त असीं अयूब कांदरो इंसाफ़ दायो सैद भट्टी काशिफ टगर मुर्तज़ा जुणजोस मोहन मेघवार शबीर कबरानी ऐं अयूब कांदर जा वारिस आहियूं असीं मोहन जे दरे जी चिकी मिटी ऐं शाह लतीफ़ ऐं मखदूम बिलाल सचल सच जो रत असांजे रगुनि में डोले थो तव्हां सोचो त असीं पंहिंजो लॉन्ग मार्च खे ख़तमु कंदासीं असीं कॾहिं कोन ख़तमु कंदासीं असां पंहिंजे परमन तरीक़े सां पंहिंजे लॉन्ग मार्च खे भिट शाह जी नगरी में ऐं लतीफ़ तोखे दावा सिंध बेगुनाह हज़ारनि सालनि खां वठी असांजा नौजवान छोकिरा असां सिंध सां ज़ुल्म कंदा था अचनि असांजे जबल ॾाढ अयूब कांदरो चाचा हिदायत लोहा खे शहीद कयो उन कातरनि जी गिरफ़्तारी कयूं था जान मोहम्मद साफ़ी जी कातरनि जी गिरफ़्तारी कयूं था पंहिंजो असीं गुज़िरियल पंहिंजो असांजे हैदराबाद जे टिनि नौजवान खे हाफ़ फिराई कयो उन्हनि जी बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई थी जीअं सिंध तहरीक जीअं साईं जीएम असां पंहिंजे नारे सां असां हिन पंहिंजे नारे सां पंहिंजो हिते पैदल मार्च ख़तमु करे भिट धणी ज़ियारत कंदासीं लतीफ़ तोखे दाव अथई सिंध बेगुनाह अथई 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 मुंहिंजो रहबर मुंहिंजो देश सिंधु देश डॉक्टर फतेह मोहम्मद खोसे खे आज़ाद कयो मेंगवाड़ खे आज़ाद कयो कुमारी खे आज़ाद कयो साथियों ऐं सिंध वासियों असांजो इहो ई अॼोको जेके असां 3 ॾींहं खां अॻु में हैदराबाद प्रेस क्लब खां GS तहरीक जे प्लेटफॉर्म तां सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ पैदल मार्च कयो जेके असां विच में असांखे रियासती इदारनि जा दलाल ऐं हुतां जी मटियारी इंतिज़ामिया पुलिस जेके असांजी हर वाट ते असांजी रस्ता रोक पे कई ऐं असांखे मुकमल हेरासमेंट कयो पियो वियो अॼोकी ताज़ी जेका अॼु सुबुह जो जेको थियो ऐं उन में तव्हां ॾिठो हूंदो सिंध वासियो मुंहिंजे हिन ID तां त ॾिसो कीअं उन्हनि असांजे कारकुननि खे खंभण जी कोशिशि कई जंहिंमें असांजो एको ऐं गाॾी बि खणी आहे ड्राइवर खे गिरफ़्तार करे विया जंहिंमां 2 दोस्त असांजा ज़ख़्मी थिया ऐं उन खां पोइ अॼु असां हिन रहबर हिन भिटाई जी नगरी पहुताऊं हीअ रियासत इदारा छा सम्झंदा त ही साईं GM सैयद जो नज़रियो आहे ऐं हीअ असांखे नथा झुकाए सघनि असां आख़िर पंहिंजी मंज़िल ते पहुची वियासीं GS सिंध दोस्तो GS सिंध मोहबतूं